अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आओ है पेरिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस ते। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध हुकूमत ख़िलाफ़ हिक साज़िश तहत मुहिम हलाई थी वञे। कुझ क़ुवतूं सिंध जे वसीलनि ते धाड़ो हणण चाहिनि थियूं। पूरो बयानियो ठाहियो वियो त सिंध हुकूमत कुझ नथी करे। साज़िशनि जो मक़सद सिंध खां अख़्तियार वापसि वठणु आहे। 2008 खां सिंध में यूनिवर्सिटियुनि जो तादाद ॿीणो कयो आहे। को ॿियो सूबो सिंध खां मुक़ाबिलो खटे नथो सघे। मिठी में थर इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त 2026 जो थर सभिनी जे साम्हूं आहे। कोयलो हिते जे माण्हुनि जो आसासो आहे। बेनज़ीर भुट्टो मंसूबो शुरू कयो। कोयले सबब थर में समाजी इनक़िलाब ॾिठो आहे। थर में एतिरो कोयलो आहे जेतिरो सऊदी अरब में तेल आहे। जमहूरियत की खातिर PMLN के साथ एज एलाई काम कर रही है ताकि इस मुल्क में जमहूरियत फले पूरे, और फिर वो पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी को एहतजाज करना पड़ा। तो हम इस बात की पुरजोर मजम्मत भी करते हैं और ये भी हम डिमांड करते हैं कि जो कल्प्रिट्स हैं जिन्होंने ऑर्डिनेंस प्रेसिडेंट साहब के अप्रूवल के बगैर इशू किया है उनको भी लाइमलाइट में लाना चाहिए ताकि उन लोगों का भी हो। पीपल्स पार्टी सदर जी सही बिना ऑर्डिनेंस जारी करण जी जांच जो मुतालबो करे छडियो। पीपल्स पार्टी अखबार शाज़िया मरी ऐं हुमायूं खान चयो आहे त सदर जी सही बिना ऑर्डिनेंस जारी थियण जी मज़म्मत कयूं था। ऑर्डिनेंस जारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिन वक़्तु सभिनीनि जूं नज़रूं सदर आसिफ अली ज़रदारी ते आहिनि। पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ नवाज़ लीग जे इत्तेहादी आहे। इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़िया मरी ऐं हुमायूं खान वधीक चयो आहे त बलूचिस्तान खे निपोड़ियो वियो आहे। सुई सां जेको हशर कयो पियो आहे उहो ख़ुदा ॾिसे पियो। हाणे सिंध सां बि बलूचिस्तान जहिड़ी हरकत थी रही आहे। सिंध मुल्क जो 70% गैस पैदा करे थी पर गैस नथी मिले। सांगड़ी घोटकी मां गैस निकिरे थी त पोइ असांखे महांगी गैस छो पई ॾिनी वञे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त इहो सच आहे त कुझ फर्म्स मुल्क छॾे वञी रहियूं आहिनि। तस्लीम करणु घुर्जे त टैक्स ऐं तवनाई क़ीमतूं वधीक आहिनि। सुधारनि जो मक़सदु क़ौमी ख़ज़ाने तां ॿार घटि करण आहे। हलंदड़ साल $41 अरब पर डे नाणो वसूल थियण जी उमीद आहे। इस्लामाबाद में पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त ड्यूटीज़ खे मुनासिब ऐं कारोबारी लागत घटि करणी पवंदी। सुधारनि सां मुल्की एक्सपोर्ट ऐं सनअती पैदावार में इज़ाफ़ो थींदो। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त मख़सूस तबिके खे बिजली गैस ऐं टैक्स में छूट जो सिलसिलो बंदि थियणु घुर्जे। ख़ुशहाली जो रस्तो ताक़त ऐं असरे सोख हासिल करण लाइ न पर पैदावारी सलाहियतनि खे वधाइणु आहे। तरक़ी तॾहिं मुमकिन आहे जॾहिं हर शहरी खे हिक जहिड़ा मौक़ा मिलंदा। पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे मुसद्दिक़ मलिक वधीक चयो आहे त मुल्की मईशत में निजी शोबे जो अहम किरदारु आहे। रियासत खे कारोबार हलाइण बदिरां सहूलियतकारी जो किरदारु अदा करणु घुर्जे। निजकारी को नज़रियाती मंसूबो न पर मार्केट जे ख़राबियनि खे दुरुस्त करण जो तरीक़ो आहे। गवर्नर सिंध थरकोल एंड एनर्जी बोर्ड तरमीमी बिल ते सही करे छॾी। थरकोल एंड एनर्जी बोर्ड तरमीमी एक्ट 2025 कानून जो हिसो बणिजी वियो। थरकोल एंड एनर्जी बोर्ड खे टैरिफ जी क़ीमतनि जे तयन जा अख़्तियार हासिल हूंदा। बोर्ड फीस डाकू ऐं पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे सघंदो। कोयले जी क़ीमत ऐं चार्जिस ते कंट्रोल जो अख़्तियार बि बोर्ड खे हूंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान मुज़ाहिरनि खे फांसी ॾिनी त सख़्त कार्रवाई कंदासीं। ईरान सां ॻाल्हियूं ख़तम ऐं अख़्तियारनि सां मुलाक़ातूं रद्द करे छॾियूं आहिनि। क़त्लेआम बंदि थियण ताईं मुलाक़ात न थींदी। ईरान इंसानियत जो मुज़ाहिरो करे। वॉशिंगटन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरानी सूरत हाल ख़राब आहे। अमरीकी शहरी ईरान मां जल्द निकिरी वञनि। चीन अमरीकी शयुनि लाइ मार्केट खोले सघे थो। वेनेज़ुएला पारां अमरीकी शहरनि जे क़ैद मां आज़ादी जी आजियां करियूं था। केटी बंदर बरसा समुंड में होड़ो ऊंधो 6 मुहाणनि खे बचायो वियो। हिक ॿुड़ी फौत। मलीर जे इलाइक़े पिपरवासी खुलियल समुंड में पखियुनि शिकार दौरान हादिसे जो शिकार मक़ामी मुहाणनि 6 ॼणनि खे रेस्क्यू करे वरितो। हिक जो लाश हथ ॿिए जी ॻोल्हा जारी। हथायल लाश जी पिपरी वासी असकर पंजाबी तौर सुञाणप। इतलात वारसनि में कोहराम।
कशमोर वेझो घर मां चोरी जी कोशिश मज़ामत ते भागियो गोलियूं हणी क़तल ॻोठ गुलाम हैदर खोसो में घर मां चोरी जी कोशिश दौरान भाग्या सुजाग थी पिया चोरनि जी फायरिंग में घर धणी अब्दुल ख़ालिक खोसो मारिजी वियो 3 औरतूं ऐं नींगर ज़ख़्मी ककड़ वेझो चाचो ऐं भाइटियो बिजली जी तारुनि मां करंट लॻण करे फोत 10 वरनि जे शाज़े पई 25 सालनि जो अष्टम जोड़े जो बिजली जी तारुनि में विछड़ी पिया 2 ॼणा मौके ते सड़ी फौत फौजी जवान रहमान जोड़े जो ऐं 2 औरतूं ज़ख़्मी ॻोठाणनि जो चवणु आहे त घरनि मां बिजली जूं तारूं लड़कियल हुजण करे वाक़ियो पेश आयो आहे।